अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू वीडियो में तक खुश आमदी चोला दोस्तों जो कहते हैं कि असां बात रावलपिंडी पहुंचा आहियूं और रावलपिंडी खां जेको आहे मां पंहिंजो व्लॉग स्टार्ट कयां थो पियो त डायरेक्ट जेको आहे असां मरी वेंदासीं। मरी जो प्रोग्राम उते जेको आहे छा सीन थिए थो, छा जेका होटल जा किराया वग़ैरह आहिनि उहे बि जेको आहे तव्हांखे जेको आहे पूरो ॿुधाईंदासीं। रावलपिंडी खां जेको निकिरूं था पिया मरी जे लाइ केतिरो ते वञिणो आहे उहो जेको आहे त आहिस्ते आहिस्ते व्लॉग्स में तव्हांखे जेको आहे ख़बर लॻी वेंदी। और वेन जो जेको आहे किरायो ॿुधाए छॾियां मां जेको आहे 3500 रुपया जेको आहे त वेन वारा ॾींदा आहिनि। रावलपिंडी खां जेको आहे मरी आहे मुनासिब रहंदा, इन खां घटि जेको आहे न थियो पिए पर जेको आहे 3500 रुपया जेका आहे त मां ॾिना आहिनि मरी लाइ, मरी माल लाइ। गुज़ारो पोइ कुझु आहे यार, अञा आहे कुझु इंसान चलो पियो हुनजी पाणी ॾिसो यारो किलोमीटर जेको आहे 48 करे थो पियो त 1 घंटो जेको आहे त 12 मिंट में जेको आहे असां पहुचासीं। पोइ ॾिसूं था जेको आहे केतिरे टाइम में पहुचूं था ऐं तव्हां जेको आहे सीनरीज़ बि जेको आहे शेयर कंदासीं कोमरी जो। अरे अरे खाली बैठो थे खुश है ते ठीक है देखो बच्चा सारे बना लिया तो जो है बच्चा यार एक फोन तो आ गया वो ठीक है। मौसम जो है तमाम प्यारो है। बंदर पॉइंट जगह पे आयूं मसा भी जो है बंदर कटो है बंदर पॉइंट जो एक्सप्लोर करे वरतो हाणे जो हलंदासीं। दोस्तों टाइम जो 12 फ़ोन था हिन खां बाद जो है कश्मीर व्यू है, कश्मीर व्यू ते जो है असां ॾींदासीं। खूबसूरती जो है तमाम घणी है, जेतरी जो है एक्सप्लोर करणी उहा घटि है। वीडियो की लेंथ जो है शॉर्ट करनी पवंदी है। गाड़ी में जो है पेट्रोल विझाईंदा उन खां बाद जो है कश्मीर व्यू है, कश्मीर व्यू जो है एक्सप्लोर कंदासीं। दोस्तों जो है कश्मीर व्यू ते जो पहुंच चुका आहियूं पर कश्मीर व्यू जो है हेठ मौसम बेहतर है, मथे जो है सिज निकिरी बीह रहियो है। गर्मी न आहे पर जो है धूप तेज है, तमाम वॾी जगह है, पहाड़ी है। हेठ जो है खाई है। ओ सीधी जो है खाई है। पानी के हथ लाइ जो पानी के हथ लाइ जो हथ जमी वेंदो आहे। दोस्तों जो मरी के पहाड़नि के जो है मोकिलाईंदा पिया। मरी के जो अलविदा कंदासीं जो है खैबर पख्तूनख्वा की तरफ इब्तिहाबाद की तरफ हलंदासीं तो मरी के जो है अलविदा कंदासीं। तमाम जो खूबसूरत नज़ारा हुआ इंजॉय कयोसीं। दोस्तों जो मरी खां बाद जो है मनसरा पहुता मनसरा का जो है गाड़ी मिली है नारायण लाइ पोइ जो है टिकट वगैरह बुक करा छॾी है। सामान भी जो है पंहिंजे छत ते जेको रखिजी आहे। मनसरा का सीधो जो है नारायण जो हलूं था। फैज़ान जो छोकिरो जो है सीधो मूंखे जो है नारायण पुॼाए। सुभाणे जो है मां बाबू सर के जो है एक्सप्लोर कयां। हाँ फैज़ान पोइ ॾाढो मज़ो आयो। हाँ ॾाढो मज़ो आयो। मज़ो ॾाढो। मौसम जो है गर्म लॻो पियो आहे। पासे भी जो है शायद गर्मी जो है जे बजे खणी आयूं या गर्मी जो है असांजे कढी हब्स कोन्हे का पर जो है मौसम जो है गर्म है तो सीधो जो है नारायण वञूं था। नारायण जो है मौसम इंजॉय कयूं था उते हली करे जो है वधीक मिलूं था। वेलकम बैक दोस्तों जो है नारायण जो है पहुंच चुके हैं। नारायण की वादी जो है तमाम जो है खूबसूरत है, तमाम जो है प्यारो मौसम है, खूबसूरत जो है नज़ारा है। सामू भी जो है वॾा वॾा पहाड़ आहिनि। चारों तरफ जो है सीनरी है, बर्फ है जो है बर्फ नजर थी पई। बर्फ ते फिलहाल विया कोन, कल पहुतासीं असां रात जो स्टे कयोसीं। सॼो ॾींहुं जो है रेस्ट कयो आहे। हाणे जो है नारायण के एक्सप्लोर करण लाइ जो है निकिता आहियूं। एक जो है सरप्राइज भी है वो भी जो है तव्हांखे मां ॿुधायां थो थोड़ी देर में। मां मथे आयो हुउमि जो है वीडियो करण लाइ पर जो है हेठि वञा थो पियो। जैसे सरप्राइज ही आपके पास जामिल वाला भी दुकान पहुंच गया। जामिल कुछ जामिल बुझी आऊं मज़े में बाहर से बाहर थे का हाणे मने कुछ सुकून आयो आहे।
जामुन वाले जो है टिकट जो है एक दिन लेट हुई तो वो जो है दो दिन बाद में बताएं उन्होंने इंतजार में जो है ऐसा अधिकारी को लिया से काम करती को जो है रश जो है तमाम घनी जो है थी गई रात तक बने सामने को ठीक हो गया पहुंचा से तो हम जो दान देखो है आज भी काल पहुंच कान अल्लाह मन भी जो पर पहुंचो है मत देखो आइसक्रीम लिया आइसक्रीम अभी क्या कौन दी आइसक्रीम आइसक्रीम ऐसा देखो पहुंचा था देखो आइसक्रीम के बारे में हां भाई खा दोस्तों देखो नारायण में देखो सैफल मुल्क होटल है उसे देखो डिनर दिलाया है हाँ मैडम को ये तो व्लॉग में देखो अच्छा मसला हाँ मसा देख लो आजी 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 आइसक्रीम कैंडी आइसक्रीम आइसक्रीम कैंडी आइसक्रीम कैंडी आइसक्रीम भी ऑर्डर दियो दोस्तों देखो कढ़ाई देखो आ चुकी है कढ़ाई के लिए बड़ो फेरा नाम है फेरा बड़ो डिस्पो देखा ना हाल करना है दिख रहा आजी एरिया किरे बनो किसको लग जाए बढ़िया 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 एरिया एरिया तू छा नहीं हाँ आइसक्रीम खरीदी बड़ी कौन बड़ी दोगे बड़ी कौन दोगे आइसक्रीम खरीदी ऐसा देखा है आइसक्रीम खरीदी ऐसा देखो यार कढ़ाई के देखा तो बड़ी अच्छी है आई आइसक्रीम खरीदी दोस्तों टोटल जो बिल आया था जो वो जो 1700 रुपया है बिल टोटल जो कढ़ाई जो बिल 1700 है तब पेट के उदाहरण देखो थोड़े जो नारायण मार्केट के जो एक्सप्लोर करना से उनके बाद जो वीडियो के एंड करना से जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंद आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब जरूर करे छॾियो ऐं मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ख़ुदा हाफ़िज़ तू आई काॾो हाणे काॾो आई तू आई काॾो कोॾी री कई हाणे हली वेंदो रेट हली वञ न जल्दी